सभासा शेयर कई पिया सुप्रीम कोर्ट जी आईनी बेंच में स्पीकर से गवर्नर हाउस ताईं मुकम्मल रसाई बाबत केस जी ॿुधणी कई आहे। जस्टिस अमीनुद्दीन खान जी सरबराही में 5 रुकनी आईनी बेंच केस जी ॿुधणी कई। अदालत धुरियुनि खे नोटिस जारी कंदे केस जी ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। अवां खे आगाह कई पिया सुप्रीम कोर्ट जी आईनी बेंच में स्पीकर जे गवर्नर हाउस ताईं मुकम्मल रसाई बाबत केस जी ॿुधणी कई आहे। जस्टिस अमीनुद्दीन खान जी सरबराही में 5 रुकनी आईनी बेंच केस जी ॿुधणी कई। अदालत धुरियुनि खे नोटिस जारी कंदे केस जी ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। सुप्रीम कोर्ट जी आईनी बेंच में स्पीकर जे गवर्नर हाउस ताईं मुकम्मल रसाई बाबत केस जी ॿुधणी कई आहे। अवां खे ॿुधायूं पिया जस्टिस अमीनुद्दीन खान जी सरबराही में 5 रुकनी आईनी बेंच केस जी ॿुधणी कई आहे। अदालत धुरियुनि खे नोटिस जारी कंदे केस जी ॿुधणी मुलतवी करे छॾी। सुप्रीम कोर्ट जी आईनी बेंच में स्पीकर जे गवर्नर हाउस ताईं मुकम्मल रसाई बाबत केस जी ॿुधणी कई वई आहे। जस्टिस अमीनुद्दीन खान जी सरबराही में 5 रुकनी आईनी बेंच केस जी ॿुधणी कई। अदालत धुरियुनि खे नोटिस जारी कंदे केस जी ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे।